हिंदुस्तान में तो 96 कॉलोनीज़ असां दुतड़ियल चऊं माना जेके रिफ्यूजी थी आयासीं ऐं महाराष्ट्र में 32 कुछ कॉलोनी खोलियूं हुयूं त आवाज़ सिर्फ़ु उल्हासनगर मां थियो त उल्हासनगर जो नालो फिराए सिंधु नगर कयो वञे त छा ॿियनि हंधि सुजाॻी न हुई? ॾिसो मां ॿुधायां थो छाकाणि जॾहिं उल्हासनगर जो नालो थियो उन वक़्तु माण्हुनि ईअं सम्झो त भई असां सिंध छॾे आया आहियूं असांखे को बि पंहिंजी प्रांत कान्हे का घटि में घटि जेका उल्हासनगर में वधि असां माण्हू सिंधी आया आहिनि उन जो नालो त सिंधु नगर हुअणु खपे इन जे वास्ते हलचल हली मूंखे यादगिरी आहे त राजगोपाल आचार्य जेको 8 ऑगस्ट 49 ते जो उल्हासनगर कैंप खे खोलियो अचे त उते एजुकेशन थियो हो त भाई न सिंधु नगर नालो रखो एजुकेशन में मां हुउसि मूंखे बि लठ लॻी मदर त राजगोपाल आचार्य डॉक्टर तो ॿुधायां पियो त हुन चयो त भाई तव्हांखे को बि एजुकेशन न कमु खपे छाकाणि हिनखे असां उल्हासनगर शहर चऊं था पिया उन खां पोइ तव्हांखे म्यूनिसिपालिटी मिलंदी म्यूनिसिपालिटी पंहिंजे शहर जो नालो बदिलाए सघे थी पोइ भली तव्हां जेको नालो बदिलाए करे सिंधु नगर रखे सघो था पर अनफॉर्चुनेटली मूंखे तव्हांजे हिन ॻाल्हाइण मां पोइ यादि थो अचे त तव्हां शायदि कंहिं स्टेशन जो नालो बि सिंधु नगर रखण लाइ कुझु मूवमेंट हलाई हुई छाकाणि तव्हां शायदि शहर जे विठलवाड़ी पैसेंजर एसोसिएशन जो प्रेसिडेंट आहियां इन करे मां रेलवे वारनि खे लिखियो त जेका उल्हासनगर स्टेशन आहे शहर जो नालो त सिंधु नगर न थी सघियो घटि में उल्हासनगर स्टेशन जो नालो सिंधु नगर स्टेशन थियणु खपे काफ़ी लखपड़ा कईसीं वग़ैरह पर हुन जो अञा कुझु नतीजो न